दादू खां रिपोर्ट कर रहे हैं आफ्ताब भंड। दादू में अवामी फोरम के सॾ ते दादू में बुनियादी मसइलनि के हल लाइ SSP चौक ते वॾो पिंडाल लगाए गैर मुयना मुद्दत ताईं धरणो। अवामी फोरम के अॻुवाणनि आशिक ज़हूर, फारूक मलिक, गोलड़ भंड, वरियाम, डॉक्टर जब्बार बबर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो लगायो वियो। हुननि चयो त दादू किनाल, जोही ब्रांच ऐं राइस किनाल मां निकिरंदड़ शाखुनि में पाणी जी खोट ख़त्म करे दादू ज़िले जे लखे आबादगारनि जो मुआशी क़तलेआम बंदि कयो वञे। दादू किनाल, जोही ब्रांच ऐं राइस किनाल ते क़ाइम समूरनि शाखनि ते हर क़िस्म जे पाणी जी चोरी ख़त्म कराई वञे। दादू FP बंद, LS बंद, सुप्रियो बंद, MNV ड्रीन ऐं खुदा वाह समेत ॿोॾ खां बचाव ख़ातिर क़ाइम कयल समूरनि बचाव बंदनि खे इम्कानी ॿोॾ खां अॻु बिना देर जे मज़बूत करे दादू ज़िले जे माण्हुनि मां ख़ौफ़ वारी फ़ज़ा ख़त्म कई वञे। वापडा सिपको पारां हथरादू तरीक़े सां सॼे दादू ज़िले अंदरि अणएलानिया बिजलीअ जी लोड शेडिंग ख़त्म करे क़यामत जहिड़ी गर्मीअ में माण्हुनि खे जीअण जो हक़ न वञे। बिजली चोरी जे आड़ में शहरनि मथां कूड़ा केस दाख़िल करण जो सिलसिलो बंदि कयो वञे। वापडा सिपको दादू मां टेक्निकल अमले जी खोट ख़त्म करे शिकायती सेंटर खे फ़ाल बणायो वञे। जेसीं ताईं असांजा मसइला हल न थींदा तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो।